वालेकुम। अच्छा, अॼु जो टॉपिक स्टार्ट कयूं था। अॼु जो टॉपिक आहे नओं चैप्टर पाण स्टार्ट कयूं था, जंहिंजो नालो आहे 2 बुनियाद वारो सिरिश्तो ऐं 10 बुनियाद वारो रिश्तो, यानी नंबर सिस्टम जंहिंखे पाण चवंदा आहियूं। चैप्टर जो बेसिकली इहो नालो आहे। इहो 8 में आहे ऐं इम्पॉर्टेंट आहे। इन मज़ो मुंहिंजे ख़्याल में 1 या 2 क्वेश्चन इन या ईंदा टेस्ट में। ठीकु आहे, ऐं बिल्कुलु आसान आहे, एॾो ॾुखियो न आहे, सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे। अच्छा, हाणे अचूं था 10 बुनियाद वारो सिरिश्तो छा हूंदो आहे। 2 बुनियाद वारो पहिरियों इहो 2 पढ़ंदासीं। 10 बुनियाद वारो सिरिश्तो जेको हूंदो आहे, जे नाले में ज़ाहिर आहे 10 बुनियाद, यानी इन जे अंदरि 10 नंबर हूंदा आहिनि। जेकी असां त हिन महिल ताईं जेतिरी बि मैथ पढ़ी आहे उहा 10 बुनियाद वारे सिरिश्ते में हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे ई छाजे करे 10 बुनियाद वारो सिरिश्तो चवंदा आहियूं। इन में नंबर ईंदा आहिनि 0 1 2 3 4 5 6 7 8 9। ठीकु आहे, हाणे इहे नंबर आहिनि 10 ऐं हिन महिल ताईं असां जेतिरी बि मैथ पढ़ी आहे सॼी हिन 10 बुनियाद वारे सिरिश्ते में, जंहिंखे पाण डेसिमल सिस्टम चवंदा आहियूं, इन में पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे, इन करे जो जेतिरा बि नंबर आहिनि सभु हिन मां मिली करे ठहंदा आहिनि। मिसाल असां नंबर वठूं था 67, ॾिसो हे 6 ऐं 7 खयोंसीं, असां खयोंसीं 5423, ॾिसो 5 4 3 2 सभु हितां खयासीं। ठीकु आहे, ईअं ज़रब वंड कट सभु 10 बुनियाद वारे सिरिश्ते में हूंदी आहे। ॿियो वरी सिस्टम आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं 2 बुनियाद वारो। हे कहिड़ो हुयो? डेसिमल सिस्टम। ठीकु आहे, यानी कि 10 बुनियाद वारो। उन खां पोइ 2 बुनियाद। हाणे जीअं हे 10 बुनियाद वारो, इन में 9 नंबर हुया, यानी 1 to 9 9 नंबर ऐं हिकिड़ो 0। हिन में 10 नंबर हुया, इन करे 10 बुनियाद वारो चऊं पिया। हाणे 2 बुनियाद वारे में ऑब्वियसली 2 नंबर हूंदा। कहिड़ा हूंदा? हे पहिरियां 2 नंबर, यानी कि सिर्फ़ु 0 ऐं 1। ठीकु आहे, डेसिमल में वरी कहिड़ा कहिड़ा हूंदा? 0 ऐं 1, सिर्फ़ु हे 2 नंबर हूंदा। इनखे पाण छा चवंदासीं? सॉरी, बाइनरी सिस्टम। छा चवंदासीं? बाइनरी सिस्टम। ऐं सिंधी में पाण हिनखे चवंदासीं 2 बुनियाद वारो सिरिश्तो। ठीकु आहे, हाणे 2 बुनियाद वारो इन करे चवंदा जो हिन में नंबर ई सिर्फ़ु 2 आहिनि, यानी हिन में 3 न हूंदो, 4 न हूंदो, 2 न हूंदो, 8 7 9 कुझु बि न हूंदो, सिर्फ़ु 0 ऐं 1 हूंदा। हाणे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त कंप्यूटर जेको हूंदो आहे हिन बाइनरी सिस्टम ते वर्क कंदो आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिठो हूंदो त ऑन ऐं ऑफ जे बटण ते हीअं लिखियलु हूंदो आहे कंप्यूटर में। मिसाल बटण ठहियलु हूंदो आहे, उन ते ऑन ऐं ऑफ ते हीअं बटण हूंदो आहे, या उनखे अॼुकल्ह डिज़ाइन में ठाहे करे उहो हीअं लिखंदा आहिनि। इहो दरअसल 0 ऐं 1 हूंदो आहे। 1 जेको ऑफ जे लाइ हूंदो आहे, 0 जेको आहे सो ऑन जे लाइ हूंदो आहे। उनखे ठाहे करे हे पावर ऑफ जो बटण थी वियो आहे असां वटि। ठीकु आहे, हाणे हे असल में दरअसल बाइनरी सिस्टम खे शो करे थो, 0 ऐं 1। कंप्यूटर जे अंदरि सिर्फ़ु 0 ऐं 1 हूंदो आहे। असां हुनखे कोई बि हिसाबु ॾींदा आहियूं, जेको हुनजो लॉगरिथम कमु कंदा आहिनि, उहे सिर्फ़ु 0 ऐं 1 ते कमु कंदा आहिनि। ठीकु आहे, उहो उन्हनि खे कन्वर्ट करे 10 बुनियाद में, सॉरी 2 बुनियाद में कन्वर्ट करे ऐं पंहिंजी कैलकुलेशन्स करे वरी असांखे रिज़ल्ट 10 बुनियाद में ॾेखारींदो आहे, छो जो असां सम्झंदा 10 बुनियाद कयूं। हाणे इहो सिर्फ़ु हुई अंडरस्टैंडिंग तव्हांजे लाइ। उमेदु कयां थो 10 बुनियाद ऐं 2 बुनियाद तव्हांखे सम्झ में अची हूंदो छा हूंदो। हिन में सभु नंबर 0 ऐं 1 में हूंदा आहिनि, हिन में 0 to 9 हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे असां सिखंदासीं असांखे हे नंबर त अचे थो, हिन में कन्वर्ट कीअं कयूं। मिसाल 27 लिखियलु आहे, हाणे इनखे असां त सुञाणियूं था इहो 27 आहे। ठीकु आहे, कंप्यूटर इनखे न सुञाणे करे सघंदो। हाणे इनखे हे 10 बुनियाद में आहे। ठीकु आहे, हाणे इनखे असां बाइनरी सिस्टम में कीअं बदिलायूं, हाणे असां उहो सिखंदासीं, यानी कन्वर्जन फ्रॉम डेसिमल टू बाइनरी। ठीकु आहे, हाणे अचो मिसाल एग्ज़ाम्पल वठूं था 27। हाणे कंप्यूटर त हुनखे सुञाणींदो न, छो जो कंप्यूटर सिर्फ़ु 0 ऐं 1 खे सुञाणींदो आहे, 2 बि उन में न आहे, 7 बि उन में न आहे। हाणे कंप्यूटर खे जेको आहे उनखे बदिलाईंदो। ठीकु आहे, कीअं बदिलाइबो आहे? ॾिसो, हमेशह बाइनरी सिस्टम में चेंज करण जे लाइ, यानी 2 बुनियाद वारे सिरिश्ते में चेंज करण जे लाइ हमेशह 2 जो खोड़ो पढ़िबो आहे। जीअं असां जुज़न में पढ़ंदा हुआसीं न, जेको आहे मुफ़रद अददनि जो 2 जो 3 जो 5 जो, हिन में हमेशह 2 जो खोड़ो पढ़िबो। ॾिसो, हाणे 2 जो खोड़ो असां पढ़ूं था। 2 जो खोड़ो 2 ते घणा दफ़ा? 1 दफ़ो, 1 2 2। हाणे पढ़ंदासीं 7 ते 1 2 2 4 3 2 6, 3 दफ़ा वियो, छो जो 4 8 वधी वेंदो। हाणे असांखे बीहारणो हुयो 7, असां बीहारियोसीं 6, त यानी कि 1 बची पियो। असां हीअ लकीर ॾेई हितां 1 लिखी छॾंदासीं, जेको बचंदो वेंदो हेॾे लिखंदासीं। हाणे अगेन तोड़े ॾिसो 21 आहे, तॾहिं बि कहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं? 2 जो खोड़ो पढ़ंदासीं। 2 जो खोड़ो 6 दफ़ा, 6 2 12। हाणे असांखे बीहारणो 13, असां बीहारियोसीं 12, हितां बि घणो बची पियो? 1, उहो लिखी छॾियोसीं। वरी 2 जो खोड़ो 21 हुजे ॿधी हुजे, हाणे पढ़िबो हमेशह 2 जो खोड़ो घणा दफ़ा? 3 दफ़ा। ठीकु आहे, 1 2 2 4 3 2 6। हाणे हिते पूरो 6 वियो, यानी कि कुझु बि न बचियो, पाछी लिखंदासीं 0। ठीकु आहे, हाणे वरी 21 आहे, तॾहिं बि 2 जो खोड़ो पढ़ंदासीं 1 2 2। हाणे हितां असांखे ख़बर आहे 1 बची पवंदो, छो जो असांखे बीहारणो 3 बीहारणो, असां 2 बीहारियोसीं, 1 बची पियो। जॾहिं हेठों 1 अचे त तव्हांजो अॻिते जेको आहे खोड़ा न लॻंदा ऑब्वियसली। हाणे तव्हांजो हे अची वियो। हाणे असांखे छा करिणो आहे? नेक्स्ट स्टेप इहो आहे त हेठों खां मथे, हाणे इहो अहम पॉइंट आहे, इन में स्टूडेंट्स ग़लती करे वेंदा आहिनि। हेठों खां मथे असांखे लिखणु शुरू करिणो आहे, यानी अॻ में हेठों वारो 1 लिखंदासीं, पोइ हे 1, पोइ हे 0, पोइ 1 1। हिन जो मतिलबु आहे हिनखे कीअं लिखंदासीं पाण? पहिरियों हे 1 हेठों वारो, उनखां पोइ हे 1, उनखां पोइ हे 0, उनखां पोइ हे 1 ऐं 1।
ठीकु आहे। हाणे इन जे हेठो नंढड़ो ॿ ॾींदासीं जीअं ॾिसण वारे खे ख़बर पए त हे छा में लिखियलु आहे, ॿ बुनियाद वारे सिरिश्ते में लिखियलु आहे, यानी कि बाइनरी सिस्टम। हाणे इहो छा हुयो, 27 हुयो जेको 10 बुनियाद वारो। हिन जे हेठो 10 लिखिबो न आहे, तव्हांखे मां सम्झाइण जे लाइ लिखां थो, ठीकु आहे। 27 वारो जेको हुयो 10 बुनियाद वारो, उहो बाइनरी सिस्टम में 2 बुनियाद में हीअं हूंदो। हाणे हिन में ॾिसो न 2 न 3 न 4, सिर्फ़ु 1 0 ते मुश्तमिल आहे। आहिनि हे ॿई शयूं साॻियूं, सिर्फ़ु हे बाइनरी सिस्टम में लिखियलु आहे 2 बुनियाद में, ठीकु आहे। ऐं हे छा में लिखियलु आहे, 10 बुनियाद में लिखियलु आहे। हाणे इहा हुई इन्हनि जी कन्वर्जन। ॿियो जेको आहे सो तव्हां इन जो एग्ज़ाम्पल ॾिसो त अञा वधीक क्लियर थी वेंदो। हे 2 बुनियाद चइबो आहे जंहिंमें सिर्फ़ु 0 ऐं 1 हुजनि, ऐं 10 बुनियाद चइबो आहे जंहिंमें 0 खां 9 ताईं 10 नंबर हुजनि। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिकु ॿ ॿिया एग्ज़ाम्पल ॾियूं था, उन मां तव्हांखे अञा वधीक क्लियर थी वेंदो। पहिरियों असां ॾिसो सिखूं था 10 बुनियाद में, छो जो 10 बुनियाद में त असां वटि नंबर हूंदो आहे न, इनखे कीअं कन्वर्ट करे 2 बुनियाद में, पोइ वरी इनखे असां रिवर्स करण बि सिखंदासीं। नेक्स्ट में हे 6 मिंटनि जो वीडियो थी वियो आहे, नेक्स्ट में इंशाअल्लाह।